नाज़रीन, चंबड़ वेझो चौपाई माल जे वाड़े खे ओचितो बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि बलोर नस्ल जो 2 मयूं मरी वयूं आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अशरफ मंगरियो। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, चंबड़ वेझो संजरचांद थाणे हद में बशीराबाद वेझो मुबशर भट्टी चौपाई माल जे वाड़े के अचानक बाहि लगी हुई। चंबड़ वाड़े में बीठल भलोर नस्ल जूं 2 मेयूं जेके आहिनि, जिन जी 10 लाख रुपया मालियत ॿुधाई वञे थी, जेके सड़ी जेके बाहि में रख थी वियूं आहिनि। कुझु मेयूं जेके ज़ख़्मी थी पियूं आहिनि। चंबड़ चौपाई माल जे वाड़े में बीठल भलोर मेयूं मरी वयूं ऐं एतिरा चंबड़ इतला ते फायर गाॾी जेका आहे उहा पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त बाहि छा मां लॻी इहो मालूम न थी सघियो आहे। ॿियो बि जेको चौपाई माल जे वाड़े में पियल जेको समूरो सामान जेको आहे उहो पुर सड़ी रख थी वियो आहे। हीउ जेको बशीराबाद वेझो मुबशर भट्टी जेको पुलिस एहलकार आहे, उनजे चौपाई माल जे वाड़े खे बाहि लॻी, जंहिंमें भलोर नस्ल जूं 10 लाख रुपया क़ीमत ॿुधाई पई वञे। 2 मेयूं सड़ी जेके मरी वयूं आहिनि ऐं ॿियो सामान जेको आहे सड़ी रख थी वियो आहे। जी अशरफ मंगरियो, महिरबानी अवां जी।